आऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा प्यारा दोस्तों, फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ियल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु अव्हांखे हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां थो। मुंहिंजा दोस्तों, हक़ीक़त इहा आहे त ज़ाहिर आहे जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी आहे उन खे कील काली उन जी हूंदी आहे। सो मां पंहिंजे रब करीम जा बे इंतिहा थोरा मञा थो जो मूंखे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत जे ज़रिए सां नवाज़ियो साईं। मुंहिंजी इहा दावा न आहे त को आउं आशिक़ आहियां ऐं फलान आहियां टीर आहियां, इहा का शइ कान्हे। बसि उनजे दर जे ग़ुलामी नसीब कई अथई, उन जा थोरा आहिनि। ग़ुलामनि जो ग़ुलाम इब्न ग़ुलाम आउं आहियां, ग़ुलाम इब्न ग़ुलाम। मुंहिंजा साईं उन निस्बत सां आउं तव्हांखे अॼु हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां त मुंहिंजो मुख़्तलिफ़ बहितरीनु किताबनि सां शग़फ़ रहियो आहे। किताब त उहे ई आहिनि जेके महबूब सां मिलाइनि। उन सां गॾु उन्हनि सभिनी किताबनि सां गॾु हज़रत सोणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो बि उहो मुंहिंजी तरजीह में शामिल आहे। इन जे करे जो सोणे शाह लतीफ़ जेका बि ॻाल्हि कई आहे मुंहिंजे मदीने वारे जाम जी कई आहे, छो त असांखे सभु कुझु मदीने वारे जाम जी निस्बत सां ई नज़र अचे थो। बाक़ी ॿियनि जी मर्ज़ी आहे, जीअं माण्हुनि पंहिंजी मर्ज़ी सां क़ुर शरीफ़ जूं आयतूं हदीस शरीफ़ आहे या का ॿी शाइरी आहे, हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां उनखे ॾिसे थो। पर आऊं जंहिं अखि सां उनखे ॾिठो आहे त उहा समूरी तारीफ़ मुंहिंजे मदीने वारे जाम जी आहे। पोइ उन में आऊं ॾिठो त हुन मदनी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इस्म गिरामी मुंहिंजा नाला मुबारक जेके आहिनि सो पंहिंजी सिंधी ॿोली में सोणे शाह लतीफ़ लिखिया आहिनि। उन्हनि मुंहिंजा चंद शेर आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो बि इहो ख़्यालु थियो त शाह साईं जे सॼे रिसाले में जेके बि मुंहिंजे सोणे साईं जा इस्म गिरामी आहिनि या सिफ़तूं आहिनि आऊं लिखां। पोइ उन्हनि शाह लतीफ़ जे रिसाले खां जो शुरू कयूं ऐं पोइ शौक़ु थियो। पोइ अलिफ़ बे खां वठी अलिफ़ मदा खां वठी वेंदे ये ताईं आऊं हज़ारनि जी तादाद में आऊं पंहिंजे हबीब करीम साहिब औलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं वसफ़ूं लिखियूं आहिनि। उन्हनि वसफ़नि मां जेकॾहिं हिन खां पोइ हिन प्रोग्राम ॿुधण खां पोइ जेकॾहिं अव्हां जी ख़्यालु थींदो ऐं मूंखां घुर कंदो त पोइ मां अव्हांखे अलिफ़ मदा खां वठी ये ताईं हिकु हिकु सिफ़त थोरियूं करे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॿुधाईंदुसि। पर उनजो जेका शुरूआति आहे, मिसाल जे तौरु जीअं साईं फरमायो आहे, अखियूं वारी जाम जूं अंधी सी आहीन, हू जे वण विंदुर जा से मुंहुं सुहाइन, ॾिसियो ॾेखारीन पेशानी पुनूह जी। हाणे हिन बैत में ॿ नाला मुंहिंजे साईं जा अचनि था, हिकु आरी जाम, ॿियो पुनूह। साईं ॿियो अखियूं से ई धार, जिनसी पसी प्रीअ खे ॿिए ॾांहुं कीम निहार, घणो रिसारा सुपरी। हाणे हिते हिन बैत में पिरी बि नालो मुंहिंजे सोणे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे ऐं सुपरी बि जेका मुंहिंजो साईं आहे। ॿियो आहे अखियूं मुंहुं मिहार ॾे, रखियूं जन जोड़े, रीह संड सैयद चए तार घणनि तोड़े, तनी खे बोड़े सायर सघे कीन की। हिते मुंहिंजा साईं मेहार जेको नालो आहे उहो त ज़ाहिरी मेहार हिकिड़ो ओञाण आहे पंहिंजी जाइ ते, पर तव्हां यकीन ॼाणियो मुंहिंजे ईमान मुताबिक़ मेहार नालो मुंहिंजे मदनी जाम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो आहे। ऐं उन खां पोइ आऊं न गॾी होत खे मथां आयो मौत, वाझाईंदे वरे थिया हॾ न गॾियमि होत, जेकसि थींदसि फ़ौत फना आहिनि फिराक में। त मुंहिंजा साईं हिते पिरी बि आहे होत बि आहे, इहे ॿई नाला मुंहिंजे साईं जा आहिनि। हा साईं, उन खां पोइ आया आस थिया में ॿारो चा बंभोर में, पसी पहर पुनूह जी नोहसी नैण ठरियाम, गोंदर विसरियाम सुखनि शागूं कढियूं।
हिते पुनू मुंहिंजे सुहिणे साईं पुनू जाम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक आहे। त अहिड़े तरीक़े सां मिसाल जे तौरु रांवला, भोतारा, होता, दोस्ता, दिलबर, जानी, करीब, राणो, सोढो, घोट, कोहियारो, मेंदरो, साजन, ढोलण, ढोलियो, लालण, पारस, कांध, सोभारो, वेज, मुहिब, प्यारो, जीअ जियारो, साथ धणी, सबाजो, साहिबज़ादो, तबीब, हादी, कामिल, हबीब, सखी, जाम पुनू, वसीलो, इहे सॼे मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा इस्म गिरामी आहिनि ऐं उन्हनि जूं मुंहिंजे महबूब जूं वसफ़ूं आहिनि। मुंहिंजा साईं, उमेद त मुंहिंजी ही ख़िदमत जेका आहे तव्हांजी ख़िदमत में क़बूल थींदी ऐं मूंखे उमेद आहे त मुंहिंजो ही चैनल बि सब्सक्राइब कंदा, दोस्तनि खे जेको आहे सो शेयर बि कंदा ऐं लाइक बि कंदा ऐं मूंखे आख़िर में पंहिंजे प्यारनि प्यारनि दुआउनि में यादि कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।